चटपटो खाधो घणनि माण्हुनि खे ॾाढो वणंदो आहे। खाधे जो लुत्फ़ ॿीणो करण लाइ घरनि में अचार, चटणियूं ऐं अहिड़ियूं ॿियूं शयूं तयारु कयूं वेंदियूं आहिनि। पर खोड़ माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके वधीक महिनत करण बदिरां बाज़ार मां मुख़्तलिफ़ ब्रांड्स जा खटा वठी ईंदा आहिनि। अचार जो बुनियादी कमु त खाधे खे वधीक तिखो ऐं खटो बणाइणु हूंदो आहे, जंहिंसां चटपटे खाधनि जा शौक़ीन ज़ाइक़े मां मज़ो वठंदा आहिनि। हूअं त सभिनी खे अचार जो ज़ाइक़ो पसंदि हूंदो आहे, पर जेके शयूं इन में इस्तेमालु थींदियूं आहिनि उहे अव्हां जी सिहत लाइ नुक़सानकार थी सघनि थियूं। तंहिं करे अव्हां खे खटो थोरो थोरो करे इस्तेमालु करणु घुर्जे। खटो खाईंदे थोरो मुहतात हुजण जी बि ज़रूरत हूंदी आहे, छो त लाॻीतो घणो खटो या अचार खाइण जी आदत अव्हां खे परेशानीअ में विझी सघे थी। खटो असांजी सिहत लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां नुक़सानकार हूंदो आहे। खटो ठाहिण लाइ असां खे मेवनि ऐं भाॼियुनि खे कटे उस में काफ़ी देर ताईं सुकाइणो पवंदो आहे त जीअं इन में मौजूदु घिम मुकमल तौर ते ख़तम थी वञे। उन ते लूण जो हिकु तह बिठायो वेंदो आहे। सिज जी रोशनी में ख़ुश्क थियण खां पोइ इन में ग़िज़ाई जुज़ तबाह थी वेंदा आहिनि। खटे में घणो लूण विझण सां इन में सोडियम जो मिक़दार वधी वेंदो आहे। इहो ई सबबु आहे जो खटो अव्हां जी सिहत लाइ इंतिहाई नुक़सानकार थी वेंदो आहे। खटे जहिड़ियुनि इन्हनि नमकीन शयुनि में मौजूदु सोडियम अव्हां जे ब्लड प्रेशर जी सतह खे वधाए सघे थो, जंहिंसां दिलि जा मसइला बि पैदा थी सघनि था। लूण जो वधीक इस्तेमालु असांजी ग़िज़ा में सोडियम जे मिक़दार खे वधाए छॾींदो आहे, जंहिंसां सिहत जा गंभीर मसइला जीअं पाणी जी खोट, हाई ब्लड प्रेशर ऐं गुर्दनि खे वधीक कमु करणो पवंदो आहे। हिक तहक़ीक़ मूजिबि लूण जो वधीक मिक़दार दिलि ऐं दिलि जी नालियुनि जे निज़ाम ऐं गुर्दनि लाइ ज़हर साबित थी सघे थो। खटो ठाहिण जे अमल में भाॼियुनि खे काफ़ी वक़्त लाइ तेल में भिॼाए रखणो पवंदो आहे, पर इहो ई तेल अव्हां जे जिस्म में कोलेस्ट्रोल जी सतह बि वधाए छॾींदो आहे, जंहिंसां दिलि जी बीमारीअ जो ख़तरो वधी वेंदो आहे। माहिरनि जो चवणु आहे त ड्रिघे वक़्त ताईं हाई कोलेस्ट्रोल रहणु अव्हां जे जिगर खे नुक़सान पहुचाइण जो सबबु बणिजी सघे थो। इन खां सवाइ सभ खां वॾो सबबु इहो आहे त खटो ठाहिण में इस्तेमालु थींदड़ तेल में ट्रांस चर्बी हूंदी आहे, जेका हाइड्रोजनेशन जो सबबु बणिजंदी आहे। ट्रांस फैट खटे जी शेल्फ लाइफ में वाधारो कंदो आहे। इहो LDL कोलेस्ट्रोल यानी ख़राब कोलेस्ट्रोल खे वधाईंदो आहे ऐं HDL कोलेस्ट्रोल यानी सुठे कोलेस्ट्रोल खे घटि कंदो आहे।